मैदान खुम में अहमद ने हैदर को पुकारा है मौला, हाथों पे उठा के मौला ने मौला को बनाया है मौला। शाहे मर्दा शेरे यज़्दा ला रैब हमारा है मौला। मन कुंतो मौला नबियों ने पुकारा, वलियों का सहारा। मुहर्रम अल हराम शुरू थींदे ई कोटड़ीअ जे मुख़्तलिफ़ इमाम बारगान ऐं पिड़नि तां मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। कोटड़ीअ जे नथू शाह बुखारी जे पिड़ तां सैयद निसार शाह जी अॻुवाणीअ में ज़ुलजना ऐं ताबूतनि जो मातमी जुलूस बरामद कयो वियो, जेको शहर जे मुख़्तलिफ़ इमाम बारगान ऐं पिड़नि तां थींदो भटी पाड़े जे हुसैनी इमाम बारगाह ते पहुतो, जिते सवे अज़ादारनि पारां सीनाज़नी करे गमे हुसैन जी यादि खे ताज़ो कयो। ये बस हुसैन की अता, ये बस हुसैन का जिगर, ये बस हुसैन का जिगर। जो कह दिया वो मोतबर, जो दे दिया तो सारा। कोटड़ीअ जे इमाम बारगान ऐं पिड़नि तां मातमी जुलूस बरामद करण सां गॾु मजलिसूं पढ़ी करबला जे शहीदनि जी लाज़वाल कुर्बानीअ ते ज़ाकिर रोशनी पिण विझी रहिया आहिनि। पुलिस जा इंतज़ामात असां वटि हिते ज़िले जामशोरे जे अंदरि तमामु बहितरीन आहिनि। सफ़ाईअ जो थोरो घणो फ़ोकदान आहे, उन लाइ बि असां टीम साहिब खे जेको चयो बाबा ही जेका मुख़्तलिफ़ अञा असांजा जुलूस ॿिया काफ़ी पुरते आहिनि। नथू जा बुखारी खां ही सिलसिलो हलियो आहे। बुखारी खां जेको नांगुरनि खां थींदो जेको इहो हिनखे काफ़ी पुराणो क़दीमी रूट आहे हिन जो। सिक्योरिटी वाले सां बि इंतज़ाम माशाल्लाह सुठा आहिनि हींअर। साईं नथू जा बुखारी खां निकिरंदड़ पिड़ आहे ऐं सालनि खां हिते हलंदो हुजे, तमामु बहितरीन जेको पिड़ आहे, तमामु वॾो जुलूस आहे। कोटड़ीअ में मोमिननि पारां सबीलियूं लॻाए नंगर न्याज़ करे करबला जे शहीदनि जी अज़ीम कुर्बानीअ खे यादि कयो पियो वञे। कैमरामैन रहमान जमालीअ सां गॾु इस्माइल बारी जो